कमाणो साहब ख़बर पाण खे आहे तव्हांखे त हीअ जेको केनाल न आहे हीअ असांजे लाशनि जे मथां जेको आहे केनाल ठहंदा जेके सुभाणे ठही विया त हुनजो अॼु मां तव्हांखे इहो ॿुधाईंदुमि त हे त इहो चवनि था हिननि जून 24 में ज़रदारी साहब बिल ते सही कई आहे। मां तव्हांखे महीनो बि ॿुधायां थो, साल बि ॿुधायां थो। सिंध जो हिसाबु आहे, सिंध जे लाइ आहे। तव्हां ओपन चओ न, असांजी का अलाह रहम करे का दुश्मनी त कोन्हे पीपुल्स पार्टी सां, सियासी मुखालफ़त आहे न। तव्हां ओपन चयो त बाबा असांजो को बि वास्तो कोन्हे को दरियाउनि सां ऐं असां सिंधी क़ौम सां गॾु आहियूं। असां त को गन पाणी तव्हांखे कोन रोकियो आहे बिलावल साहब खे ॿ लफ़्ज़ चवे आहे, कंहिं हुन मना कयो हुयो। मां अर्ज़ु कयां त जेको सिंध असेंबली आहे उहो मां ॿुधायां दौरो मयार आहे। सिंध असेंबली जे असांजो जेको इहो दरिया जो बिल आहे जेको आहे त उहो सेक्रेटरी इरिगेशन थ्रू ऑफ कमेंट्स जेके मिनट्स आहिनि उहे मोकिलिया आहिनि सीएम खे। सीएम अप्रूव करे उहे मिनट्स मोकिले छॾिया आहिनि मथे प्राइम मिनिस्टर खे। जॾहिं हिननि मोकिलिया उन खां पोइ उहो हुते पहुता प्रेसिडेंट साहिबु जेको आहे हिन ते सही कई। हाणे मूंखे तव्हां इहो ॿुधायो त तव्हां जॾहिं बिल बि तव्हां था मोकिलियो ओके था करे मोकिलियो, एनओसी तव्हां ॾिनी आहे, पढ़ियो आहे तव्हां लेटर जो सेक्रेटरी इरिगेशन इशू कयो आहे थ्रू सीएम त असांखे को बि ऑब्जेक्शन एनओसी ॾेई छॾी, असांखे को बि ऑब्जेक्शन कोन्हे को। असां वफ़र मिक़दार में पाणी आहे भले तव्हां जेको तव्हां लेटर त पढ़ो न, उहो जॾहिं तव्हां मोकिले छॾियो हाणे वरी तव्हां असेंबली बिल हाणे तव्हां ठीकु आहे बाबा तव्हां बिल पास करायो, रोकायो पाणी ख़तमु, केनालियूं बंदि करायो, असांखे को बि एतिराज़ु कोन्हे को। केनाल जेका आहे उहा ठहियूं फ्लड भुट्टे साहिब जे टाइम, भुट्टे साहिब जे हूंदे एॾो पावरफुल माण्हू हुयो प्राइम मिनिस्टर पावरफुल पाकिस्तान जो, उन इहे कढियूं हुयूं थल केनाल जेका आहे। त बाबा हे जॾहिं फ्लड ईंदी सिंध जे अंदरि पाणी वफ़र मिक़दार में ईंदो, इंडिया छॾींदी आहे पाणी जॾहिं, त पोइ असां हे केनालियूं खोले छॾंदासीं। उन खां वठी अॼोके ॾींहं ताईं उहे केनाल पंहिंजो फुल हलनि थियूं, जंहिंमें हज़ारे एकड़ पंजाब जी ज़मीन आबाद आहे ऐं असां जेके मई में पाणी अचण वारो आहे तव्हांखे पाण ख़बर आहे जुलाई में असांखे पाणी थो पुॼे। उन ॿिनि केनाल खुलण सां सिर्फ़ु उहो मिसाल आहे हिननि जो इहो। हाणे जेकॾहिं हे ठाहींदा 6 केनाल पोइ त असां सिंध जो इना लिल्लाह व इना इलैहि राजिऊन आहे।